वेलकम बैक नाज़रीन। अचूत प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं, गुफ़्तगू था बलोचिस्तान के हवाले से। बलोचिस्तान में ब इम्पॉर्टेंट जेके आहिनि उहे इशू अॼोके हिन में डिस्कस कंदासीं। हिकिड़ो त बलोचिस्तान जे हवाले सां काफ़ी अरसे खां वठी इहे ख़बरूं ईंदियूं रहनि थियूं त बलोचिस्तान मिनरल्स जे हवाले सां काफ़ी हिकिड़ो रिच ख़ितो आहे, अमीर ख़ितो आहे ऐं उनमें ख़ासि तरह रेकोडिक वारो इलाइक़ो जेको जे चागी ज़िले जे अंदरि आहे ऐं जिते सोन ऐं कॉपर जा जेके आहिनि ज़ख़ीरा चवनि था त वॾे पैमाने ते मौजूदु आहिनि। इहो मसइलो वॾे अरसे खां वठी हलंदो पियो अचे। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ रियासतुनि मुख़्तलिफ़ कॉन्ट्रेक्ट्स ॾिना मुख़्तलिफ़ ॿाहिरियुनि धुरियुनि खे, ऐं ताज़ो उन हवाले सां पाकिस्तान जे मथां जेको आलमी इदारनि पंहिंजो इंसाफ़ जे इदारनि जे पारां ॾंड बि विधा विया। बहरहाल हाणे उहो मसइलो हिकु तरफ़ थींदे नज़र अचे थो। चिली जी कंपनी जेका आहे उन उहा हाणे विथड्रॉ करण लाइ करे पई ऐं उनजे लाइ जेके रिक्वायर्ड जेके फिनांसिस आहिनि उहे इकनॉमिक कोऑर्डिनेशन कमेटी जेके आहिनि उहे मुहैया कराइण जो फ़ैसिलो कयो आहे, जॾहिं त इहो हाणे मनसूबो वरी हिकिड़ी कैनेडा जी कंपनी जे हवाले थींदो। बहरहाल मजमूई तौर ते रेकोडिक वारो मामिलो छा आहे, कीअं आहे ऐं उन ते जेका सियासत थी आहे, उतां जी जेका क़ौमपरस्त जेके धुरियूं आहिनि जेके ज़ाहिर आहे उहे काफ़ी ताक़तवर धुरियूं आहिनि, उहे हुकूमतूं ठाहींदियूं रहनि थियूं, उन्हनि जा माण्हू चूंडिजी अचनि था, उहे उन्हनि जो मौक़िफ़ हिन हवाले सां छा आहे, मजमूई तौर ते इन ते गुफ़्तगू कंदासूं। ऐं उन सां गॾोगॾु बलोचिस्तान जे अंदरि जेको टिनि ज़िलनि जे अंदरि लसबेला, हब ऐं पेशीन टिनि ज़िलनि जे अंदरि जेके चूंडूं थियूं आहिनि उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामे तर्जुनिगार जनाब जावेद लांघा साहब कोयटा मां असांखे जॉइन कयो अथई। जावेद लांघा साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम फैज़। जावेद साहब कीअं था ॾिसो रेकोडिक वारो मामिलो फाइनल थी वियो, हिकिड़े चयो इहो पियो वञे त हाणे उन ते कमु जेको आहे तेज़ी सां शुरू करे सघिजे थो। ॾिसो अॼु जेका डेवलपमेंट थी आहे सेनेट में जेको FI बिल आहे जेके चवनि था फॉरेन इन्वेस्टमेंट बिल, असल में परॾे जेका सीड़पकारी आहे हुनजी प्रोटेक्शन जो बिल आहे। 2022 जे FI बिल 2022 जे नाले सां जेको पास थियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो समाओ हिकिड़ो साए ऑफ रिलीफ आहे इन प्रोजेक्ट लाइ बि, ऐं जेको सॼो माज़ी में कर्ज़ो रहियो आहे जंहिंजो तव्हां पस मंज़र ॿुधायो, इन तमामु घणा डायमेंशन रहिया आहिनि रेकोडेक जा। हिकु त जीअं तव्हां चयो त बलूचिस्तान जा जेके मिनरल रिसोर्सिस आहिनि ऐं बलूचिस्तान जी जेका नेशनल पॉलिटिक्स आहे उन्हनि जो जेके मुतालबा ऐं नारा रहिया आहिनि उन में साहिल ऐं वसाइल जेको आहे हिकिड़ो इस्तारो रहियो आहे बलूचिस्तान जी सॼी नेशनल पॉलिटिक्स जो, जंहिंमें बलूचिस्तान जेका साहिली पट्टी आहे जंहिंखे 750 किलोमीटर ताईं चवनि था, जंहिंमें ग्वादर खां वठी कराची ताईं जेको आहे उहो अची थो वञे हिकिड़ो साहिल, उन में तमामु घणा शहर आहिनि, नंढियूं तारीख़ी बंदरगाहूं आहिनि, ऐं ॿियो आहिनि मिनरल रिसोर्सिस जेके बलूचिस्तान जे कोहे सुलेमान इन पश्तून बेल्ट खां शुरू थी मुख़्तलिफ़ मुस्लिम बाग में क्रोमाइट ऐं इन्हनि खाणुनि खां शुरू थी चागी जे इन्हनि वीराननि ऐं पहाड़नि ताईं डेज़र्ट्स ताईं जेके रेकोडिक ऐं सेंडक अची वञनि था। इन्हनि ते तमामु पुराणी पॉलिटिक्स थींदी रही आहे, ख़ासि करे रेकोडिक नओं मनसूबो हो, इन खां अॻु में सेंडक ते तमामु घणी पॉलिटिक्स नेशनलिस्ट थी रही आहे त इहे जेके रिसोर्सिस आहिनि इहे बलूचिस्तान खे कमु नथा अचनि, छाकाणि जो बलूचिस्तान जी जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन रही आहे या बलूचिस्तान जी पुराणो कैपेसिटी जो सूबाई हुकूमत जी कैपेसिटी जो डिपार्टमेंटनि जी कैपेसिटी जा जेके सवाल रहिया आहिनि, इन में सुई गैस खां वठी जेके इहे मिनरल रिसोर्सिस रहिया आहिनि जंहिं ते बलूचिस्तान जी गर्ज रही आहे, इहे डायरेक्टली ॼण त वफ़ाक़ जे कंट्रोल इंतज़ाम ऐं उन्हनि जी मर्ज़ी जी मंशा हेठि रहिया आहिनि। ऐं वाक़िअतनि ऑन ग्राउंड जेकॾहिं ॾिसिजे त बलूचिस्तान जे माण्हुनि खे या हितां जी सरकार खे हिननि जा सम्राट न मिलिया आहिनि। पहिरियों दफ़ो जेका पीपल्स पार्टी जेका गवर्नमेंट आई 2008 वारी, उन्हनि जेके आगाज़ हुकूमत बलूचिस्तान जी जेका सूरताल कई त उन में न सिर्फ़ु बलूचिस्तान जा पैसा माफ़ थिया पर जेके मिनरल रिसोर्सिस इन्हनि ते पहिरियों दफ़ो निगोसिएशन थी। ऐं तव्हां ॾिठो त आख़िरी जेको नवाब असलम रिसाणी जी सरकार वई हुई उन में जेके अमन अमान जे मसइलनि सां गॾु बिहाइंड द सीन जेका डेवलपमेंट हुई उहो रेकोडिक वारो मामिलो हो, जिते फेडरल गवर्नमेंट हिननि खे चई रही हुई त तव्हां मुकमल तौर ते जेको आहे लिखी ॾियो, गिव अप कयो। तेठियान जेका कापर कंपनियूं जो कंसोर्शियम हो उन्हनि खे वफ़ाक़ी हुकूमत जो प्रेशर हो, ऐं जिते ॿिया इशूज़ हुआ गॾु असलम रेसाणी सरकार वञण जो वॾे में जो पसपर्दा जेको हिते सहाफ़ी आहिनि हल्का या सम्झनि था इहो रेकेट बि हो। त हाणे उन ते थोरी जेका अॻु भराई असांखे नज़र आई आहे या कानून साज़ी सां रिलीफ मिलंदो, ऐं बलूचिस्तान गवर्नमेंट जो जेको शेयर आहे
25% इन सॼे प्रोजेक्ट में, उहो जॾहिं इंश्योर कयो वेंदो ऐं तमामु घणा तजुर्बा हिन ते कया विया आहिनि, बल्कि इन सां वेधनि जुट थी आहे इन प्रोजेक्ट सां। हिकिड़ो त जो कंसोर्शियम खे वीक पॉइंट ते जेको ॾिनो वियो उन कमु न कयो ऐं उन कंपनी सां जेके कमिटमेंट हूं अमन अमान जूं या उतां जूं जेके मुख़्तलिफ़ जेके सरकार खे वफ़ाक़ी सूबाई करणियूं उहे पूरियूं न थियूं, उन सां गॾु फाइन थियो ऐं उन खां पोइ वरी जेके तजुर्बा डॉक्टर समर मुबारक खे घुराए ऐं ॿियनि खे कया विया उन्हनि बि पे बैक न कयो ऐं तमामु घणी ख़राबु सूरत हाल थी इन प्रोजेक्ट जी। ख़ैर हाणे उन ते पेनल्टी इंटरनेशनल जीअं तव्हां चयो जुर्माना पइजी चुका आहिनि, पर जेकॾहिं कानून साज़ी थिए थी ऐं सूबे सां वफ़ाक़ जेका कमिटमेंट कई आहे ऐं कंपनी उते एक्सप्लोरेशन करे थी ऐं उते जेका कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी आहे उनखे जेकॾहिं पूरो कनि था त सूबे लाइ मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो बहितरी जो हिन मां हिकिड़ो इम्कान पैदा थींदो। अच्छा, जीअं तव्हां चयो त इहो मसइलो जेको आहे रईसाणी साहब जे दौर में बल्कि पीपल्स पार्टी जी हुकूमत में उन ते कुझु डेवलपमेंट्स बि थियूं, पर आख़िर में पर असां ॾिठो इहो आहे त हुकूमत रईसाणी जी हुजे या मालिक बलोच जी हुजे, बलोचिस्तान जी डेवलपमेंट खां वठी सिक्योरिटी सां लाॻापियल ऐं सियासत सां लाॻापियल जेके फ़ैसिला थियनि था उहे वफ़ाक़ी हुकूमत खां वधीक असांजे इदारनि जे उनमें जे हुन ते थियनि था। हेलो हलो जी जी, त उहो एलिमेंट केतिरो उन सॼे डिसीशन मेकिंग में थिए थो? मुंहिंजे ख़्याल में स्टिल नाउ ऑन असां जेको ॻाल्हायूं था तॾहिं बि इहो मैटर थो करे ऐं उहो अनफॉर्चुनेटली बलूचिस्तान जी जेका स्ट्रेटेजिक पोज़ीशन आहे या बलूचिस्तान जेको अंग्रेज़नि ज़माने असां चवंदा आहियूं फॉरवर्ड पॉलिसी जो रिश्तो रहियो आहे, त बलूचिस्तान में का एॾी सिग्निफिकेंट जेका चेंज पॉलिटिकल रवे में न आई आहे, अॼु बि फॉरवर्ड पॉलिसी जो हिसो आहे। ऐं मुल्क जा जेके सिक्योरिटी इदारा आहिनि बलूचिस्तान खे जंहिं नज़र सां ॾिसनि था पिया उहा इट इज़ डिफरेंट फ्रॉम द रेस्ट ऑफ कंट्री। सॼे मुल्क में, सिंध में, पंजाब में या इवन केपी में जहिड़े नमूने जी जेका आहे यार्ड स्टिक आहे ॾिसण जी हिते मुख़्तलिफ़ आहे। अफ़गानिस्तान सां हिकिड़ी पोरस बॉर्डर आहे पंहिंजे बलूचिस्तान जी, ईरान सां साहेली पट्टी खां सवाइ हिकिड़ी वॾी बॉर्डर जेका शेयर थी थिए ऐं उतां जा ज़ाहिर मसइला बि आहिनि तमामु घणा, ऐं जेको आहे रेफ्यूजीज़ जो, क्रॉस टेररिज़म जो, बॉर्डर टेररिज़म जो, स्मगलिंग जो, ह्यूमन स्मगलिंग जो तमामु घणा जेके प्रीटेक्स्ट आहिनि जंहिंजे करे सिक्योरिटी एपरेटस जो रोल जेको आहे तमामु घणो वधी वियो आहे। उनखां सवाइ बलूचिस्तान में हिकिड़ी ग्राउंड रियलिटी मुताबिक़ जेका हमेशह हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट या पॉलिटिकल तज़ाद रहियो आहे उहो तमामु घणो वायलेंट बि रहियो आहे। बलूचिस्तान में जेके असां कॉम्प्रेस तहरीक चऊं था उन जा ॿ क़िस्म जा लेयर आहिनि। हिकिड़ियूं पार्लियामेंट पार्टियूं आहिनि जेके हींअर तव्हां जीअं चयो त इक़्तिदार में वेठियूं आहिनि, बांगे भाई वार आहिनि, हुकूमतूं ठाहिण में उनजी हिसेदारी आहे, ऐं ॿियो अहिड़ो कंपोनेंट आहे जेको हुकूमत में न आहे बल्कि उहो मज़ामत में, झेड़े में, फिज़िकल जेका वारफेयर आहे उन में एंगेज रहियो आहे ऐं उहा हाणे लिकल ॻाल्हि न आहे जेका जिते ॻाल्हाए न सघिजे। तमामु घणा वाक़ियात थिया आहिनि। इन करे सिक्योरिटी जो जेको बाय डिज़ाइन या बाय डिफ़ॉल्ट तव्हां जीअं बि चयो उनजो तमामु घणो रोल आहे, उनजी इनपुट आहे। ऐं ख़ासि करे अहिड़ा प्रोजेक्ट जेके पॉलिटिक्स जो महवर बि आहिनि, रिकोडिक ऐं सैंडिक ऐं माइनिंग जा, साहिली पट्टी जा, ग्वादर बंदरगाह जा, ओरमाड़ा जा, उन्हनि सां त वरी हिकिड़ो एक्टिज़म बि आहे ॿिन्ही पासे ॾे, पार्लियामानी मोर्चे ते बि हुन मोर्चे ते बि। इन करे सिक्योरिटी इनपुट या उनजो इन्फ्लुएंस जेको आहे उहो तमामु घणो वधी थो वञे ऐं कमज़ोर जेके सरकारूं आहिनि ओवर द ईयर्स रैसाणी खां वठी या न उनखां बि अॻु में तव्हां पोइ ते हलिया वञो, जेके बि अचनि थियूं उहे कोएलिशन गवर्नमेंट आहिनि, एतिरियूं कमज़ोर आहिनि जो डिसीशन मेकिंग या उन में स्टैंड करण जी सलाहियत जेका आहे मौजूदु न आहे। ऐं जेकॾहिं कनि था त उन्हनि जो फेट जेको आहे उहो अहिड़ो ई आहे जहिड़ो रैसाणी जो आहे या समाओ डॉक्टर मालिक जो आहे। इन करे उहे बीह कोन था सघनि इन सॼे मामले जे अॻियां। हाणे जेको असांखे पैराडाइम शिफ्ट नज़र अचे थो ऐं जीअं असांजे मौजूदा आर्मी चीफ बि हिकिड़ो इशारो ॾिनो आहे त असां बलूचिस्तान में बि ग्रेजुअली इहो रोल ख़तमु कंदासीं, त जेकॾहिं ईअं थिए थो उहे पॉलिटिकल इनपुट अचे थी त मुंहिंजे ख़्याल में इहा जेको मलामत आहे सॼी उहा इदारनि तां बि लहंदी ऐं जेका ओनरशिप आहे उहा पॉलिटिकल पार्टीज़ ऐं लोकल पॉलिटिकल पार्टीज़ जॾहिं खणनि थियूं त मुंहिंजे ख़्याल में इन में बि बहितरी जा इम्कान आहिनि जेकॾहिं हिन ते कमु कयो वियो। पर तव्हांखे लॻे थो त इहा जेका ॻाल्हि आहे, छाकाणि त आर्मी चीफ जी ॻाल्हि त उहा रद्द थी चुकी आहे नेशनल लेवल ते, छाकाणि त आर्मी चीफ चयो हुयो त असां फेबरवरी 21 में फ़ैसिलो कयो त असां सियासत में हिसो न वठंदासीं ऐं उन में मुदाख़लत न कंदासीं, पर मोनिस इलाही ऑन द रिकॉर्ड अची चयो त भई असांखे आख़िर वक़्त में
आर्मी चीफ ई बाजवा साहब ई चयो हुयो त भई तव्हां इमरान ख़ान वारे पासे वञो। त अहिड़ी सूरत हाल में बलूचिस्तान जहिड़े सेंसिटिव मामले ते असांखे कुझु पुरुमीद रहणु घुरिजे। कॾहिं कॾहिं इन में सभु कुझु ॾिसंदे वाइस न ऑप्टिमिज़म खां सवाइ को रस्तो न हूंदो आहे। ख़ासि करे बलोचिस्तान जिते स्टेगनेशन या जुमूद तमामु घणो पुराणो आहे ऐं उनजी जेका कास्ट आहे उहा जेकॾहिं सॼे मुल्क खे सॼी रियासत खे ॼणी थी पए, ग्लोबल जेका तव्हांजी सूरत हाल आहे उहा बि तब्दील थी थिए पई ऐं तव्हांखे संपूर्ण स्टेक होल्डर सां ॻाल्हाइणो पइजी थो वञे, लोकल पावर सां बि इंटरनेशनल पावर सां बि। उनजो रस्तो त डायलॉग आहे। दुनिया में जेतिरा बि कॉन्फ्लिक्ट रहिया आहिनि ॿई तरीक़ा आहिनि इहो रेज़ोल्यूशन जा, या त हिकिड़ी ब्रेक वारी पोज़ीशन में थी वञे का दौर कमज़ोर थिए ऐं ॿी प्रीवेल करे, या वेही ॻाल्हियूं कजनि सभिनी स्टेक होल्डर्स खे इंगेज करे। मुंहिंजे ख़्याल में मिलिट्री एस्टेब्लिशमेंट लाइ बि तमामु घणा लेसन्स आहिनि लर्न करण लाइ, जेकॾहिं सिखण जो जेकॾहिं पर डायलॉग जी गुफ़्तगू जी जेका कोशिशि थी उहा पंहिंजो हिकिड़ी त परवेज़ मुशरफ जे दौर में हिकिड़ी फेक कोशिशि थी बुगटी साहब सां डायलॉग जी, जंहिंजा नतीजा जेके आहिनि उहे असांखे ख़ौफ़नाक निकिता। बुगटी साहब जी शहादत थी, पर उनखां पोइ ज़रदारी साहब जे ॾींहंनि में बि डायलॉग जी कोशिशि कई वई ऐं उनखां पोइ डॉक्टर मालिक जी जॾहिं गवर्नमेंट हुई, नवाज़ शरीफ़ साहब जी मथे हुकूमत हुई, तॾहिं बि डायलॉग जी कोशिशि कई वई। बलूचिस्तान जे हवाले सां डायलॉग बि त कॾहिं, छाकाणि त हुते त TTP वग़ैरह सां डायलॉग करे, कॾहिं सूफ़ी मोहम्मद सां, कॾहिं कुझु ॿियनि धुरियुनि सां, नेक मोहन सां, कॾहिं हुननि सां उहो थी थो वञे, पर बलूचिस्तान जे अंदरि कॾहिं इहो डायलॉग वारो सिलसिलो मैच्योर न थी सघंदो आहे। बिल्कुलु, मुंहिंजे ख़्याल में TTP हैज़ नो ग्राउंड। TTP हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम आहे जेका अनरेस्ट पैदा करे थी पई, कंहिं जेका उन वटि का जाग्राफी कोन्हे, उनजो पॉलिटिकल पस मंज़र ऐं लैंडस्केप कोन्हे को, पर बलूचिस्तान जो जेको पॉलिटिकल जेको डिस्प्यूट आहे उहो पाकिस्तान जी रियासती जेका सियासत आहे या हिस्ट्री आहे उनजो हिसो आहे। इन करे उनखे असांखे एड्रेस करण जो जेको तरीक़ेकार आहे उहो ई आहे जेको दुनिया में पॉलिटिक्स में हूंदो आहे, प्रीवेल कंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं जेके पश्तून ऐं बलोच नेशनलिस्ट आहिनि उन्हनि खे लास्ट जेको दौर हो 2014 खां इमरान जेको तजुर्बो हो उन में हिननि जी स्पेस खसी वई हुई। तव्हां ॾिसंदव त पश्तूननि जी जेका नुमाइंदा जमात आहे उनखे हार्डली हिकिड़ी सीट ताईं स्क्वीज़ कयो वियो। हालांकि जेकॾहिं फेयर इलेक्शन थिए त 5-6 सीटूं उन्हनि जूं जेन्युइन हमेशह ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं उनखां वधीक आहे उन्हनि जूं। ईअं ई नेशनल पार्टी आहे या ॿिया बलोच नेशनलिस्ट आहिनि, उनजी स्पेस तव्हां खसे छॾी आहे। जेन्युइन स्पेस उन्हनि खे रिप्रेज़ेंटेशन जेकॾहिं ॾिनी वञे ऐं उनजो स्टेक जेकॾहिं आहिस्ते आहिस्ते वधंदो रहे ऐं ॻाल्हि ॿोल थिए त मुंहिंजे ख़्याल में ख़ुदि फेडरेशन ऐं जेके फेडरल पार्टियूं आहिनि उन्हनि जा तमामु जेके आहिनि हिते इनरोड्स बि ठहंदा, वर्किंग रिलेशनशिप बि थींदा ऐं ॻाल्हियूं जॾहिं पंहिंजो रस्तो ठाहींदियूं पाणी वांगुरु, त ॿिया जेके तज़ाद आहिनि उहे माठा थींदा वेंदा ऐं सोसाइटी में डिबेट। चलो, रिप्रेज़ेंटेशन जी ॻाल्हि आहे त रिप्रेज़ेंटेशन लोकल गवर्नमेंट जूं चूंडूं थियूं 3 ज़िलनि में। पशीन मां जेको आहे, जेको पश्तून इलाइक़ो सम्झो वञे थो, बल्कि आहे उते जेको आहे नतीजा जेके आया आहिनि उते जेको तव्हां चओ था पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जी निस्बत में JUI जेको आहे वधीक बहितर परफॉर्म कयो आहे, हेल्थ जेके अंग कराया आहिनि। जॾहिं त हब वारे इलाइक़े में भूतानी साहब जी जेको आहे ग्रुप जे तौर ते जेको हिकिड़ो अलायंस ठहियो जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, BNP मैंगल वग़ैरह हुआ, उते उन्हनि जी परफॉर्मेंस थी। जॾहिं त लसबेले जेके वारे इलाइक़े में जाम कमाल ऐं नेशनल पार्टी जो जेको अलायंस हुयो उन्हनि खे पंहिंजो जे बारे में चयो पियो वञे त उन्हनि खे सरसी थी आहे। इहा जेका रिप्रेज़ेंटेशन हिन वक़्तु जेके चूंडूं थियूं आहिनि, आम तौर ते त असां वटि इहो ई तसवुरु हूंदो आहे त चूंडूं जेके बि थियनि थियूं उनमें जेको आहे उहे इंजीनियर्ड हुजनि थियूं, मैनेज्ड हुजनि थियूं, रिग्ड हुजनि थियूं, अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ असां वटि इन जे लाइ इस्तेमालु थियनि था पिया। हिननि चूंडुनि जे बारे में हेल ताईं छा आहे बलूचिस्तान जे सियासी सहाफ़ती हल्कनि में ऐं इन नतीजनि खे तव्हां कीअं था एनालाइज़ कयो? जी, अञा टियों मरहलो थियणो आहे कोयटा रिज़ल्ट्स आहिनि मुंहिंजे ख़्याल में उहे ग्राउंड वेझो आहिनि। जीअं थियो त पश्तून इलाइक़नि में JUI बिल्कुलु, मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ दोस्तनि खे चवंदो रहियो आहियां त हिन बलूचिस्तान जो जेको सॼो सेटअप आहे, जॾहिं इहा जेको चेंज आहे गवर्नमेंट आहे या फेडरेशन में, इन जी सभ खां वॾी जेका बेनिफिशरी जेका उहा JUI ऐं BNP। जावेद साहब, तव्हांजो आवाज़ु कटिजे थो थोरो, जेकॾहिं
मूंखे मुंहिंजो आवाज़ अचे कटिजी अचे थो। सिग्नल प्रॉब्लम। हाणे ठीकु आहे, हाणे ठीकु आहे। हा, त मूं अर्ज़ु पे कयो त जेको हाणोको सिस्टम उन सभ खां वधीक बलूचिस्तान में जेके बेनिफिशियरी पार्टियूं काउंट कजनि त उहे JUIA ऐं BNP मेंगल आहिनि। ख़ासि करे जाम कमाल जी सरकार वञण खां पोइ जेको साइकोलॉजिकल माना हिकिड़ो मैसेज वियो आहे, इहो ॿिन्ही पार्टियुनि लाइ वियो आहे त इहे ॿई पार्टियूं ईंदड़ जे सेटअप जो हिसो हूंदियूं। इन करे तव्हां ॾिसो पिया त अॻूं वॾो वज़ीर जिन असां 2-3 दफ़ा ज़िक्र करे चुका आहियूं, असलम रहसानी साहिबु, उन बि गुज़िरियल हफ़्ते JUI में शमूलियत कई आहे जॾहिं मौलाना फज़लुर रहमान हिते वर्कर्स कन्वेंशन जो हिकिड़ो जलसो करणु कोयटा में आया। ऐं ईअं ई खोड़ शमूलियतूं ॿियूं जेको पश्तून इलाइक़नि में ख़ुदि जेको आहे पुराणो नाराज़ अॻवान जेको हुयो उनखे बि परचाए वरितऊं बलोचिस्तान उन्हनि खे परचाए वरितो। JUI जेको आहे उहो अॻु में बि काफ़ी ग्राउंड गेन कयो आहे ऐं हाणे बि पश्तून इलाइक़नि सां गॾु कोयटा ऐं बलोच इलाइक़नि में बि उनजी सरसी आहे। ईअं ई BNP खे बि जेको आहे उहो काफ़ी ग्राउंड मिलियो आहे, माण्हू उनखे जॉइन कनि पिया। उन्हनि जो सबबु इहो आहे त हाणोकी हुकूमत में जेकॾहिं इहे ॿई पार्टियूं न आहिनि, पर सम्झो इहो पियो वञे त इहा जेका बिज़नजो साहिब जी हुकूमत आहे या इन्हनि पार्टियुनि जे कुल्हे ते बीठी आहे। इहे पार्टियूं बेनिफिशरीज़ बि आहिनि PSDP में, ऐं इन्हनि में इन्हनि खे फंड बि मिलिया आहिनि ऐं इन्हनि कमकार बि शुरू कराया आहिनि। ऐं साॻे नमूने सां भूतानी ऐं BNP जो जेको अलायंस आहे उन बि फेडरेशन में गॾु हुजण बावजूदि सूबे में बि गेन कयो आहे, काफ़ी कमकार कराया आहिनि। ऐं जाम जो पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो पॉकेट आहे जेको नेशनल पार्टी सां गॾिजी उन्हनि थोरो रिटेन कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल में का वॾी इंटरफेरेंस न आहे थी। जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे ग्राउंड रियलिटी सां घणी मुताबिक़ रखनि था ऐं ईंदड़ मरहले में तव्हां ॾिसंदो त अहिड़े क़िस्म जा रिज़ल्ट ईंदा जंहिंमें JUI इन्हनि पार्टियुनि जी तव्हां सरसी ॾिसंदो। छाकाणि जो जेको मैसेज ऑन ग्राउंड वियो आहे हिते बलूचिस्तान में इहो ई आहे त JUI ऐं BNP ऐं उन्हनि जा जेके इत्तेहादी आहिनि, इवन पीपल्स पार्टी, इन्हनि खे को लीडिंग रोल। अच्छा, पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी KP जे अंदरि ते हिकिड़ी भंडरा जो शिकार आहे। बलोचिस्तान में उनखे कहिड़ा चैलेंजिस आहिनि? जी, बलूचिस्तान में पश्तूनख्वा खे इहो ई चैलेंज आहे। ताज़ो उन्हनि जी जेका तोड़ फोड़ थी आहे उनजा असर बलूचिस्तान में बि आहिनि ऐं उन्हनि जी जेका सेंट्रल कमेटी आहे उहा 104 मेंबरनि ते मुश्तमिल आहे। उन मां 38 मेंबरनि खे पार्टी कढी छॾियो आहे। उनमें बशमूल जेको आहे पार्टी जो जेको जनरल सेक्रेटरी आहे उनखे बि जेको आहे पार्टी मां निकाली ॾिनी वई आहे। उन्हनि जा कुझु अफ़गानिस्तान रिलेटेड जेके इशू आहिनि, पार्टी में अंदरि तंज़ीमकारी ऐं अलायंसिस जा जेके मामला हुआ उन्हनि में, ऐं ख़ासि करे जेको हिकिड़ो MP हो नसरुल्ला ज़ेरे उनखे बि पार्टी मां कढियो वियो आहे। त महमूद ख़ान जेको हाणे कन्वेंशन कयो उन में काफ़ी जेके आहिनि उहो आयो उन्हनि साबित करण जी कोशिशि की त पार्टी में तोड़ फोड़ न आहे, पर अंदरूनी इंतिशार आहे तमामु घणो। ऐं सवें जेके सीनियर माण्हू आहिनि पार्टी जा उन्हनि खे शोकाज़ नोटिस बि ॾिना विया आहिनि ऐं हिकिड़े क़िस्म जो जेको आहे पार्टी जे अंदरि जेको क़यादत जे ख़िलाफ़ु उन्हनि जे फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ु जेको आहे रिवाल्ट मौजूदु आहे। ऐं शहीद जेको मरहूम काकड़ आहे उनजो पुटु जेको आहे उनखे पार्टी मां न कढियो वियो आहे, पर उहो बि उन नाराज़ ग्रुप सां गॾु आहे। 38 जेके आहिनि सेंट्रल कमेटी जा मेंबर। वॾी महिरबानी जावेद लांगा साहब तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, कोयटा मां जावेद लांगा साहब असां गॾु हुआ। बलोचिस्तान जी सूरत हाल रेकोडिक सां गॾोगॾु 3 ज़िलनि जी जेका चूंड थी आहे ऐं उनमें पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे हवाले सां जेके ख़बरचार आहे उहा तव्हां ताईं पहुचाईसूं। अंदरि उन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नशकींदो आहे इजाज़त सलाह।